जेॾो तुंहिंजो नाव बाझ बोॾियाई मंगा रे थंभे रे थोणी तू छपर तू छा गुजारो कहाँ मालूम सब का तोखे। वक़्त जी वॾी विछोटी खां पोइ अॼु वरी हिन लाइव फेसबुक लाइव कचेरी में सोचियोसीं त तव्हां सां कचेरी कजे। छो जो जेका कोरोना जी पहिरीं लहर हुई उन में मुख़्तलिफ़ मौज़ू ते मुख़्तलिफ़ दोस्तनि सां हर आचर ते पंहिंजी कचेरी थींदी हुई, फेसबुक लाइव कचेरी। पर कुछ विचां मसरूफ़ियतूं हुयूं, ज़ाती ज़िंदगी समाजी कमकार, उन हवाले सां घणे वक़्त खां पंहिंजी लाइव कचेरी न थी सघी हुई। सो अॼु सोचियोसीं त उन रिधम खे उन कम खे वरी बरक़रार रखिजे ऐं तव्हां सां कचेरी कजे। तव्हां कहिड़नि हालनि में आहियो, कीअं आहियो? छो जो सोचियो इहो हुयो त हाणे कोरोना जी पहिरीं लहर आहे ऐं ख़तमु थी वेंदी, पर वरी लहर बि स्टार्ट थी चुकी आहे। सो कोरोना ख़त्म थियण वारो न आहे, तंहिं करे पाण बि उन कोरोना सां विढ़ूं था, सारी रखूं था। ऐं अॼु जेको प्रोग्राम जो मौज़ू आहे उहो जीअं तव्हांखे ख़बर 8 जनवरी आहे ऐं हर 8 जनवरी ते हर साल जेको आहे उहो तालीमी ॾियारो करे मल्हायो वेंदो आहे ऐं जंहिंमें साईं लियाकत मीरानी साहिब जो वॾे में वॾो हथु आहे ऐं उन इहो इनिशिएटिव वरितो ऐं जिते किथे वञी माण्हुनि खे शहूर पैदा करणु, प्रचार करणु साईं जो सोचियोसीं। सिंध जी तालीमी सूरत हाल ऐं तालीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ जेके महिमान आहिनि तालीम जे हवाले सां सलाहियल दोस्त आहिनि, असांजा मोहतरम आहिनि ऐं कयो हुयो। पर जीअं तव्हांखे ख़बर आहे सुभाणे 8 जनवरी आहे ऐं एजुकेशन डे जे हवाले सां साईं तमामु घणा बिज़ी आहिनि, मसरूफ़ आहिनि, बाद में आहिनि। सो उन ई जे करे साईं लियाकत मीरानी साहिबु असांखे हींअर जॉइन न करे सघिया आहिनि ऐं उन ई सां गॾोगॾु जेको असां सां गॾु महिमान आहिनि उहे बि 2 महिमान ज़रूरु असां स्क्रीन ते आणींदसि ऐं इहो वरी हलां त अॼोको जेको प्रोग्राम आहे, पंहिंजो जेको मौज़ू आहे उहो तालीम जे हवाले सां आहे। सिंध जी तालीम जी सूरत हाल, जंहिंमें पॉज़िटिव पासा बि ॾिसंदा, नेगेटिव पासा, मुस्बत ऐं मनफ़ी पासा ॿई ॾिसंदासीं, जंहिंमें असांखे जॉइन कयो आहे हींअर हैदराबाद खां मुंहिंजो मोहतरम परवेज़ बुगियो साहिबु ऐं ॻोठ वेड़ार खां, थर जो ॻोठ वेड़ार, जंहिंमें नो डाउट हर माण्हू असांजो आहे राहुल देव राठौड़, हिकिड़ो तमामु घणो महिनती ऐं कमिटेड उस्ताद। सो कोशिशि कईसीं त राहुल देव खे बि अॼोके हिन प्रोग्राम में आणिजे। जीअं तव्हांखे ख़बर आहे वेड़ार में 4G नेटवर्क लॻो पियो आहे, सो असांखे इहो थोरो घणो ख़ौफ़ ज़दा हुआसीं, चांसिस हुया त शायदि थर में इंटरनेट जो थोरो प्रॉब्लम थींदो, पर असां राहुल देव असां सां गॾु आहिनि, अॼोकी कचेरी कंदासीं। राहुल देव पाण JST आहिनि थरपारकर खां ऐं सिंधी यूनिवर्सिटी मां फाइन उर्दू मां मास्टर कई आहे। तालीम जे हवाले सां राहुल जो तमामु घणो कमु रहियो आहे, स्पेशली असां नौजवाननि जे लाइ, थर जे नौजवान लाइ राहुल असां हिकिड़ो सबबु बणियो आहे। जिते कचेरियुनि में समाजी कमकार हुजनि, जिते किथे को नाइंसाफ़ी जो अमल हूंदो आहे त राहुल अॻे सिफ़ में हूंदो आहे। थरकोल खां वठी तालीमी कमकारनि खां वठी राहुल हमेशह लाइ अॻु रहियो आहे। उन सां गॾोगॾु असां मूंसां गॾु मौजूदु आहे साईं परवेज़ बुगियो साहिबु, पाण लेक्चरर आहिनि GC यूनिवर्सिटी हैदराबाद में ऐं पाण बि तमामु घणो तालीम जे हवाले सां सलाहियल रहिया आहिनि। स्पेशली हैदराबाद जे खिते जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त थर जा नौजवान या उत्तर सिंध खां जेके बि ॿाहिराड़ी खां नौजवान जेकॾहिं ईंदा आहिनि त उहे स्पेशली इहो ई पुछंदा आहिनि त साईं परवेज़ सां मिलायो। ऐं साईं परवेज़ हिकिड़ो सबबु रहियो आहे, डिफरेंट सोशल प्रोग्राम खां वठी मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि खां वठी असां सां हमेशह लाइ साईं जो हथु रहियो आहे। सो अॼोकी कचेरी जो स्टार्ट वठंदासीं ऐं तव्हांखे मूं असांजे जेके महिमान हुया उन्हनि जो तारीफ़ कराए छॾियो आहे ऐं साईं परवेज़ ऐं साईं राहुल देव राठौड़। साईं परवेज़ तव्हां खां पहिरियों सवाल कंदसि त तव्हांजो जेको एजुकेशन डे तालीमी ॾियारो आहे सुभाणे 8 जनवरी ते, उन हवाले सां तव्हांजो
दयाल तव्हां पंहिंजो सवाल वरी ॿीहर रिपीट कजो। पहिरीं तुंहिंजो ॾाढो शुक्रगुज़ार जो तव्हां हीउ प्रोग्राम कयो जी जी ऐं मूंखे तव्हां लाइव वरितो हिन प्रोग्राम में ऐं साईं राहुल देव साहब बि गॾु आहिनि। पहिरीं त तव्हांखे जस हुजे, शाबाश हुजे जो तव्हां अॼु के ॾींहं जे मुनासिबत सां हीउ प्रोग्राम लाइव तव्हां दोस्तनि सां ऐं असांखे जेको आहे सो मौक़ो ॾिनो कुझु ॻाल्हाइण जे लाइ। त पहिरीं ॻाल्हि त असां कल्चर डे मल्हायोसीं पिए, असां ॿिया ॾींहं बि मल्हायोसीं पिए, मदर्स डे बि मल्हायोसीं पिए, पर सिंध में तालीमी ॾिहाड़ो न पियो मल्हाइजे जंहिंजी शुरूआति ऐं जंहिंजो सरवाण साईं लियाकत मिराणी साहब, पर जंहिं साईं खे जस हुजे। पर जेको मूं पंहिंजे तरफ़ां अल्फा इंस्टीट्यूट ऑफ एकेडमिक सक्सेस त असां हिकिड़ो वर्कशॉप बि रखियो आहे। उन खां अलावा जेको आहे सो असां बुक डे बि मल्हाइण जी जेको आहे सो कोशिशि कंदासीं अल्फा इंस्टीट्यूट ते, त जीअं ॿारनि में वधि किताब पढ़ण जी जेको आहे सो थोरी उन्हनि में चाह ऐं जेको आहे सो पवे, त जीअं घण खां वधि किताब पढ़िया हुजनि। ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो स्पीकर्स बि मुंहिंजे पंहिंजे इंस्टीट्यूट जा जेके उस्ताद आहिनि उहे पंहिंजे शागिर्दनि सां गॾु सुभाणे तालीम जे ॾिहाड़े जे मुनासिबत सां लेक्चर बि ॾींदा ऐं हिकिड़ो नंढो वर्कशॉप जेको असां पाण गॾिजी शागिर्दनि सां गॾु मल्हाईंदासीं। इन तरीक़े सां सोचियो आहे त असां तालीमी ॾिहाड़े से वधि में वधि जेको आहे सो हुन में पार्टिसिपेशन करे सघूं। मुंहिंजा जेके एक्स स्टूडेंट्स आहिनि या प्रेज़ेंट स्टूडेंट्स आहिनि, कोविड जे करे शायदि एतिरो मेड़ाको न वठी सघे, पर पोइ बि मां पंहिंजे वसार कोशिशि कंदुसि त सुभाणे असां 8 जनवरी खे सुठे तरीक़े सां मल्हायूं। जी दयाल। ज़बरदस्त सर, इहा तमामु घणी ख़ुशी वारी ॻाल्हि आहे त तालीम सां सलाहियल तव्हांजा उस्ताद ऐं शागिर्द मुख़्तलिफ़ शहरनि में इहे इवेंट कनि। हिकिड़ी शहूरी लाट आहे जेका हिकु ॾींहुं वधी करे पूरी सिंध में पखिड़िजंदी। साईं राहुल देव, तव्हां ॾे ईंदसि त तव्हां तालीमी ॾियारे जे हवाले सां तव्हांजे पासे थर में स्पेशली को इवेंट या कहिड़ो सुभाणे पंहिंजो रैलियूं वग़ैरह या कुझु थी रहियूं आहिनि प्रोग्राम? वॾी महिरबानी दयाल सामाणी साहब जो तव्हां मूंखे लाइव प्रोग्राम में मदू कयो ऐं साईं परवेज़ बुगियो साहब जा बि दर्शन कराया ऐं साईं खां कुझु सिखण ॿुधण जे लाइ मिलंदो। सो लॉट ऑफ थैंक्स फॉर दैट। यकीनन थरपारकर जीअं तव्हां पाण थरपारकर खां वापसि था आहियो ऐं साईं परवेज़ साहब बि हिकु ॿ भेरा असां थर में अची करे असांजे जेको यंग एक्टिविस्ट आहिनि एजुकेशन लाइ कमु कनि था उन्हनि सां साईं जी जेको चार चश्मी थी आहे। सो असांजे थर जो नौजवान जेको आहे, थर जो शागिर्द आहे जेको, उहो तालीमी मैदान में कंहिं हद ताईं बाक़ी जेके इंटीरियर जा डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि खां अॻिभरो आहे ऐं हमेशह जेके थर में एजुकेशन जा इवेंट्स थिया उन्हनि में वधी चढ़े उन्हनि जेको पंहिंजो इनपुट विधो आहे। सो सुभाणे जे हवाले सां माज़ी जे सभिनी सरगर्मियुनि खे कंटिन्यू रखंदे असांजे पहिरें त डीपले शहर में ॿ अहिड़ा शानदार क़िस्म जा इवेंट्स आहिनि जिन में यूथ आहे, नंढड़ा ॿारड़ा आहिनि, उहे पंहिंजी जेका तालीमी खेत्र में पंहिंजे मैदान में पंहिंजो पाण मञाइण जे लाइ पंहिंजो जौहर ॾेखारींदा ऐं उहो बि इनशा सुभाणे तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं। उन खां पोइ यूथ फोरम आहे जेको ॻोठ पाबूअर जो, उनजो ज़िक्र कंदो हलां, ॾाढा एक्टिव क़िस्म जा नौजवान आहिनि जिन पब्लिक लाइब्रेरी जो बि क़यामु कयो आहे ऐं उहे बि हिकिड़ो अलॻि क़िस्म जो हिकिड़ो तालीमी सेमिनार उन्हनि मुनक़िद करायो आहे। ऐं तव्हां जे तवस सां सभिनी दोस्तनि खे दावत ॾिजे थी जेके हिते वाबस्ता आहिनि, असां सां ॿुधनि था पिया ॾिसनि था, त उन प्रोग्राम में 10 तारीख़ ते ज़रूरु शिरकत कयो ऐं सुभाणे जे लाइ डिप्ले में जेके बि सरगर्मियूं आहिनि मिठी डिस्ट्रिक्ट बेस ते बि काफ़ी सारा इवेंट्स रखियल आहिनि। सो उनमें शरीक थी करे तालीम दोस्त हुजण जे पंहिंजो सबूत ॾियनि। ऐं हिकु जेको नारो असांजो हमेशह हूंदो आहे, स्लोगन असां जेको आहे खणो कलम खोलियो किताब इनकलाब ज़िंदाबाद। तो सिर्फ़ु नारे जी हद ताईं न, असां अमली तौर ते बि उन शइ खे परसू कंदासीं ऐं रेटिफाई करण जी कोशिशि कंदासीं। हिकु ॿी गुड न्यूज़ तव्हां सां शेयर कंदो हलां जेका असां थरपारकर सॼी सिंध बल्कि ख़ुशूसन असां वेढ़ार वासनि जे लाइ इंतिहाई क़ाबिल फ़ख्रु आहे। सा इहा आहे त असांजो नौजवान मोहबत राय जेको पाण लम्स मां जेको आहे सो कंप्यूटर साइंस में हुन कई आहे मास्टर्स ऐं हिन वक़्तु जेको आहे सो अॼु पहुची चुको आहे यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका फॉर PhD। सो इंतिहाई असांजे लाइ क़ाबिल फ़ख्रु ऐं ख़ुशी जा लम्हा आहिनि। तो सुभाणे एजुकेशन डे आहे, असांजो नौजवान सुभाणे वञी अमेरिका जी हिकिड़ी बहितरीनु क़िस्म जी यूनिवर्सिटी में PhD जे लाइ जेको आहे पंहिंजो क़दम रखंदो। तो उमेद आहे कि हिन क़िस्म जो जेको स्टिमुलस आहे इहो नमाण पैदा कंदो। जमूद जी जेका बर्फ़ असांजे समाज जे मथां ॼमी चुकी आहे उनखे असां इल्म जी रोशनी सां ई उनजे सुहाई सां ऐं गरमाइश सां
खे पिघारींदासीं ऐं जिद्दत आणींदासीं. सो थैंक यू वेरी मच. तमामु घणी महिरबानी राहुल. यकीनन मोहब्बत थारानी जेको तव्हां ॻाल्हि कई PhD हवाले सां सोशल जी मीडिया जी ते डिफरेंट पोस्टूं हलियूं पई, तो तव्हां सॼे विरार वासियुनि खे खोड़ सारियूं वाधायूं हिन जे लाइ. यकीनन फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ो थर जो नौजवान वेड़हार ॻोठ खां निकिरी करे अमेरिका जहिड़े शहर में जेकॾहिं PhD लाइ वञे थो त इहा हिकिड़ो सुठो सवण आहे असां लाइ. ऐं वरी बि तव्हां साईं परवेज़ ऐं साईं राहुल दे तव्हांजी वॾी महिरबानी जो मुंहिंजे हिकिड़े ॾींहं ते तव्हां हा कयो ऐं अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहियो. इहो मुंहिंजे लाइ फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे. वॾी महिरबानी. साईं परवेज़ तव्हां ॾे ईंदुसि त जी जी एक्चुअली छो जो आउं पाण यूनिवर्सिटी फाइनल करे वेठो आहियां ऐं तमामु घणा अहिड़ा नौजवान मिलंदा आहिनि जॾहिं अहिड़ी कचहरी थींदी आहे त हिकिड़ी शइ इहा आहे, असां अॼु मुस्बत पासा बि ॾिसंदासीं, रुॻो नेगेटिव मुस्बत पासा उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं. पर यूनिवर्सिटी फाइनल करण खां पोइ असांजो नौजवान मञा घणे ताईं हूंदो आहे, मायूस हूंदो आहे. सो उन मायूसी जा कहिड़ा सबब आहिनि? छा उनजी सुठी करियर काउंसलिंग नथी थिए उनजे करे हू मायूस आहे, या मैरिज जी लताड़ आहे उनजे करे मायूस आहे? कुझु सबब ॿुधायो ऐं आख़िर में असांखे इहो बि ॿुधाईंदा हलो त अॼु सिंध जे नौजवान खे उन मायूसी में निकिरण जे लाइ छा करणु खपे? ॾिसो, पहिरीं जेको शागिर्द आहे न, उहो असां वटि घणे मात्र जेको थियणु चाहे थो उहो डॉक्टर या इंजीनियर आहे. उतां खां जॾहिं उनजी जेको आहे सो ईअं चइजे किथे न किथे हू नथो एतिरो जेको आहे सो पंहिंजे पाण खे मेडिकल या इंजीनियरिंग जी फील्ड लाइ तयारु करे सघे ऐं फेल थी थो वञे, त उहो सिंध यूनिवर्सिटी जे डिपार्टमेंट लाइ रुख करे थो, जंहिंजे लाइ हू मेंटली एतिरो तयारु कोन्हे. ऐं जॾहिं हुनखे कंहिं बि डिपार्टमेंट में एडमिशन मिली वञे थी, हू पढ़णु शुरू करे थो, पोइ इकोनॉमिक्स हुजे, कॉमर्स हुजे, MPA हुजे, शुरू वारा 2 साल त हुन वीचारे खे का ख़बर कोन्हे त मुंहिंजी फील्ड कहिड़ी हुई, मुंहिंजो करिणो छा हुयो. पोइ आहिस्ता आहिस्ता उन फील्ड में थोरी घणी पंहिंजी मार, वरी पोइ जॾहिं हुनखे उन फाइनल स्टेज ते पहुचे थो त ॾिसे थो त मूंखां पहिरियों अलाए केतिरी लांड वेठल आहे जेका इन ई फील्ड में बेरोज़गार वेठी आहे, त किथे न किथे इहा मायूस ॾिए थो. छो जो असां वटि रोज़गार जा वसीला न प्राइवेट हाणे रहिया आहिनि, सरकारी त आहिनि ई कोन, या सरकार ॾियण लाइ तयारु बि कोन्हे. तव्हां ॾिसो, जेका कमीशन 2012 में थी हुई, अॼु ॾींहं ताईं पब्लिक सर्विस कमीशन उहा कमीशन वठी न सघी आहे. हाणे त खणी कोविड जे बहाने जे करे हीअ हूअ आहे, असां SOPs ते अमल नथा करे सघूं, हीअं न थींदो, हूअं न थींदो, तंहिंजे करे उहा जेका लास्ट ईयर कमीशन आयल आहे, अॼु ॾींहं ताईं डिसाइड करे सघिया आहिनि त आया तव्हां एग्ज़ाम वठंदव त वठंदव कॾहिं. त इहा किथे न किथे ॿार में मायूसी पैदा करे थो. वरी जॾहिं उहो ॿार एतिरो कॉम्पिटेंट बि आहे ऐं जॾहिं हू अप्लाई करणु शुरू करे थो, जिते पहिरियों ई 2 सालनि जे विच में हुनखे किथे बि का नौकिरी या जॉब या नथी मिले, त किथे न किथे ज़रूरु मायूस ज़रूरु थिए थो. त हिन समाज में, हिन मुल्क में मूं वटि एतिरा वसीला ई कोन्हनि जो मां किथे पंहिंजे पेट गुज़ारण लाइ को गुज़र करे सघां, किथे नौकिरी वठी सघां, किथे पंहिंजे पाण खे मञाए सघां. जेको अहल आहे उन लाइ बि कुझु कोन्हे, जेको विच थरो आहे उन लाइ बि कुझु कोन्हे, ऐं किथे किथे ईअं बि थिए थो त उहो नाअहल ॿार बि ऐं सुठनि जेको आहे उहिदनि ते कंहिं न कंहिं ॿिए तरीक़नि सां ॿियनि चैनल जे करे वठी थो. तंहिंजे करे तव्हां बिल्कुलु सही था चओ त अॼु जो नौजवान मायूस बिल्कुलु आहे, छो जो उन ॿार ते अलाए केतिरियूं ज़िमेदारियूं आहिनि. हू पंहिंजे ख़ानदान जो ज़िमेदार फर्द आहे, पंहिंजे घर लाइ कुझु करणु थो चाहे, हुनजी पीउ माउ जो हुन में कुझु जेको आहे सो घणियूं ई उमेदूं आहिनि. ऐं जॾहिं उहो नथो थी सघे हुन खां, अच्छा न थियण जो सबबु जेको आहे न, किथे न किथे असांजो समाज हुनखे अप्रूव नथो करे, हुनजे टैलेंट खे किथे न किथे एक्सेप्ट नथो करे. पोइ उहो ॿारु डाइवर्ट थी थो वञे, ॿियनि मुश्किलनि में खले थो वञे, या किथे न किथे उन मायूसी में कंहिं ॿियनि ग़लति अमलनि में शामिल थी थो वञे, ग़लति दोस्ती में हू शामिल थी थो वञे. तंहिंजे करे अॼु नौजवान बिल्कुलु सही था चओ, छो जो असां वटि रोज़गार जा वसीला असां न पैदा करे सघिया आहियूं. असां पंहिंजे ॿारनि खे नाउमीदी असां पाण ॾिनी आहे, हिन समाज ॾिनी आहे. बिल्कुलु सर, तमामु घणी महिरबानी. राहुल देव, तव्हां ॾे आउं ईंदुसि त साॻियो ई सवाल तव्हां खां ई कंदुसि त इन जा कहिड़ा सबब थी सघनि था. उन खां पोइ जेकॾहिं इन जी हालति जे तरफ़ अचूं, छो जो असां वटि मूं जेका शइ शिदत सां महसूसु कई आहे इहा आहे त असां सिर्फ़ु मसइलनि ते ॻाल्हायूं था, उनजी तरफ़ संजीदा तरीक़े सां कॾहिं न आया आहियूं. इहा असांजी बदकिस्मती आहे. सो जेकॾहिं असां इन जे हल तरफ़ अचूं त असां कहिड़ा इन जा हल ॻोल्हे सघूं था, कीअं था इन सिस्टम खे चेंज करे सघूं? जी, बहितरनि ॻाल्हि साईं बुगिया साहिब जी ॻाल्हि खे आउं सेकेंड कयां थो त नो डाउट तमामु
हिकिड़े वॾे मिक़दार में असां वटि मसाइल आहिनि, पर तव्हांजी ॻाल्हि त माना असां इशूज़ ते घणो ॻाल्हाईंदा आहियूं, उनजे सोल्यूशन्स जेके रिलायबल ऐं सस्टेनेबल सोल्यूशन्स आहिनि उन्हनि जी तरफ़ असांजो तमामु घटि लाड़ो हूंदो आहे। हालांकि जेकर ॾिठो वञे त असांजो नौजवान जेको आहे उहो हिकिड़े महदूद हिकिड़ो सर्किल आहे, उते ई सोचे करे उते ई पंहिंजे कैरियर जे लाइ जेको आहे सो ॻाल्हाइण जी, सोचण जी, दग ॻोल्हण जी कोशिशि कंदो आहे। हालांकि ॿाहिरि लेवल ते जेके स्कॉलरशिप्स आहिनि, फुली फंडेड स्कॉलरशिप्स आहिनि, जेकॾहिं अहिल कोई शागिर्द आहिनि उहे पंहिंजे दग ॻोल्हण जे लाइ, जाकुड़ जुस्तजू करण जे लाइ, हुननि में जेकॾहिं उहे गर्ड्स आहिनि त वाटूं खोड़ उन्हनि खे कामयाबी जी तरफ़ खणी वञी सघनि थियूं। अलबत्ता जेकर ॾिठो वञे अहलियत जे बुनियाद ते, साईं जी ॻाल्हि खे ॿुधियो असां वटि हिकिड़ो माइंड सेट आहे त बाबा असांजो पुटु, असांजो डॉक्टर, इंजीनियर ऐं बाक़ी जेके वसी बाक़ी जदीद जेके उलूम आहिनि, उन्हनि जेके मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, उन्हनि जे तरफ़ काउंसलिंग करण जे लाइ बि माण्हू असां वटि घटि मौजूदु आहिनि। जेकॾहिं आहिनि उन्हनि ताईं असांजी असेस कोन्हे को। नतीजतन छा थो थिए त असांजो नौजवान जेको यूनिवर्सिटी मां फॉर एग्ज़ाम्पल सिंध यूनिवर्सिटी में मास्टर्स करे थो, इवन असां वटि अहिड़ा बि छोकिरा जेके आहिनि, छोकिरियूं वेठियूं आहिनि जेके मेहरान यूनिवर्सिटी मां BE करण जे बावजूद बि अची करे just they are waiting for the post of PEST and JEST. That's the great tragedy. तो असां वटि खोट आहे इन क़िस्म जी, ऐं करियर काउंसलिंग जो तमामु वॾो फुक़तान आहे। तो हिकिड़ा इदारा हुजणु खपनि, हिकिड़ा फर्द पंहिंजे पर में इदारा थी वञनि हलिया जेके यगाना कलंदर क़िस्म जा आहिनि, ऐं उहे इन क़िस्म जो जेको मुंतशिर ज़हन जेको आहे, मखलूक़ल हाल ज़हन जो जेको नौजवान आहे, उन जी मुसबत क़िस्म जी करियर काउंसलिंग कनि, उन्हनि खे हिकिड़ो दग ॾसीनि जीअं उहो मायूसी वारे जेको गहर मां सहर मां निकिरी करे हिकिड़ी ख़ुशहाल ज़िंदगी सां पंहिंजो पाण खे मुखामेलो कराए। सो मसइला खोड़ असां वटि, पर असां वक़्तु हाणे आहे त मसइलनि जे हलनि जी तरफ़ असांखे, सोल्यूशन्स जी तरफ़ असांखे अचणु घुरिजे। जेकॾहिं असां में विल पावर आहे, जेकॾहिं कुझु करण जी जुस्तजू आहे, त असां मिसाल वठूं था थरपारकर जो, त थरपारकर जो जेको बैकवर्ड जंहिंखे एरिया चयो वियो हो कंहिं वक़्त में, उहो हाणे बैकवर्ड न आहे, ऐं हुतां जो हेठिएं तबिके जो जेके पीढ़ियल तबिके जो यूथ आहे जेका, उन मां असांखे सभई अहिड़ा नौजवान मिलंदा जेके वेझे माज़ी में वेरी वेरी नियर जेको पास्ट आहे असांजो, उन में उन्हनि वक़्त सां विरांद कयो, पंहिंजा रस्ता उन्हनि पाण दग ॻोल्हिया ऐं ॻोल्हे करे उहे हिकिड़ी बहितरीन क़िस्म जी कामयाबी वारी ज़िंदगी गुज़ारिनि था, ऐं ॿियनि जे लाइ बि हिकिड़ो मिसाल आहे। बिल्कुलु, तमामु घणी महिरबानी राहुल। ऐं साईं परवेज़ तव्हां ॾे ईंदुसि त हाणे जेका मौज़ू छिड़ियो आहे करियर काउंसलिंग जे हवाले सां, त बाबा असांजो नौजवान किथे किथे ईअं बि थिए थो त मायूसी जेका आहे उहा करियर काउंसलिंग न हुजण जे करे थिए थी, छो जो मुंहिंजो हिकिड़ो जेको पसंदीदा शोबो आहे उहो ॿियो आहे, ऐं मुंहिंजा माइट जेकॾहिं चाहिनि था त आउं ॿिए कंहिं यूनिवर्सिटी या ॿिए कंहिं शोबे में वञा त अॻिते हली मूंखे उहो लाभ या मुंहिंजी जेका रिज़ल्ट आहे उहा सुठी नथी मिले, छो जो आउं पाण उन शइ में इंट्रस्टेड न हुअसि। त इहो करियर काउंसलिंग जेका पॉइंट आहे, त छा सर इन में जेको घणो जेकॾहिं ॾोहो कजे त पेरेंट्स जो कजे या टीचर्स जो कजे? छा पेरेंट्स पंहिंजे हिसाब सां उहो रोल अदा कनि पिया, या पेरेंट्स नथा कनि त छा टीचर जेका करियर काउंसलिंग थियणु खपे उस्ताद सिंध जा, उहे छा ॿारनि जी, नौजवाननि जी करियर काउंसलिंग कनि पिया जेका थियणु खपे? बिल्कुलु सही था चओ। शागिर्दनि जी काउंसलिंग खां पहिरियों किथे न किथे मूंखे लॻंदो आहे त असां माइटनि खे थोरी काउंसलिंग जी ज़रूरत आहे, छो जो मूं हींअर जेकॾहिं मां तव्हांखे ताज़ो मिसाल ॾियां, जेके ॿार एंट्री टेस्ट जी तयारी कनि पिया लम्स जे लाइ, इन कोविड में जेका सही न थी सघी, ॿार एतिरो सुठो तयारु न हुयो, त पेरेंट मां ॾिठो, भले खणी उहो मिडिल क्लास हुजे या लोअर मिडिल क्लास हुजे, किथां बि जेकॾहिं हुनखे खुड़क पए पई त का पेपर आउट थियो आहे त उहे 10 लख 20 लख ॾियण लाइ बि तयारु हुया, भले इहो ॾिसनि ई कोन पिया त इहो ॿार जेको आहे सो डॉक्टर थियण जे लाइ पाण ज़हनी तयारु आहे, भले खणी हुजे बि, पर मां ॾिठो हिकिड़ो बुतड़ियल ॿार बि उनजा पेरेंट्स 20 लख ॾियण लाइ, 10 लख ॾियण लाइ, 15 लख ॾियण लाइ तयारु आहे त इहो डॉक्टर थिए। त पहिरियों त मां चवंदुसि त पहिरियों असांजे इन पेरेंट्स खे जेका हरूभरू उनखे सिर्फ़ु उनखे ज़हन में ई शुरूआत खां वठी उनखे डॉक्टर इंजीनियर इन मां थोरो निकिरजे, ॿार जी पंहिंजी परख बि कजे, पंहिंजी ॿार जी सलाहियत बि ॾिसजे, ॿार जो पंहिंजो ज़हन जो लाड़ो कहिड़े तरफ़ वञे थो, उनखे तव्हां सुठो कहिड़ो माहौल ॾिनो आहे। ऐं ॿिया शोभा बि ॿुधायो, दुनिया तरक़ी करे चुकी आहे, अलाए केतिरा इल्म अची चुका आहिनि, पर असांखे ख़बर ई कोन्हे, माइटनि खे ख़बर कोन्हे। त मां हर ॻोठ में, हर वसंतीअ में, हर जाइ ते जिते जिते उस्ताद आहे,
उनखे इहा ज़रूरु आहे त उन्हनि पेरेंट्स खे बि किथे न किथे काउंसलिंग कंदो वञे। ॿियो जेको मां वधि में वधि ज़िम्मेदार सम्झां थो उहा मुंहिंजी पंहिंजी कम्युनिटी आहे, मुंहिंजो पंहिंजो उस्ताद आहे। ऐं उन उस्तादनि में जेको वधि में वधि ज़िम्मेदारी आहे इन्हनि खे डॉक्टर इंजीनियर जो ज़हन ठाहिण लाइ, उहो आहे असांजो साइंस जो उस्ताद, जेको साइंस पढ़ाए घटि थो, साइंस रटाए वधीक थो, साइंस जी अहमियत घटि थो ॿुधाए, पर साइंस जा जेका फार्मूला आहिनि उन्हनि खे कीअं रटो लॻाइजे, यादि कजे, ऐं उनखे रोज़ MCQs जा डोज़ ॾेई 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 हुनजे दिमाग़ जी किथे न किथे दही करे था छॾनि, त उहे ॿुधाइनि ई कोन था उस्ताद त बाबा जेकर तूं डॉक्टर न थींदे या इंजीनियर थींदे। मां मिसाल जा हैदराबाद जे कुझु इंस्टीट्यूट्स जो मिसाल जे तौर हिते एतिरा अलाए केतिरा एंटी टेस्ट जा सेंटर आहिनि जेके कोचिंग पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि जो पहिरें ॾींहं खां मूंखे ख़बर हूंदी आहे त हिन ॿार में आया एतिरी सलाहियत नाहे जो इहो एंटी टेस्ट या डॉक्टरी जी पास करे सघे या जेको आहे इंजीनियरिंग जी टेस्ट पास करे सघे, पर हुनखे असां काउंसलिंग न कंदा आहियूं। इट्स मोर लाइक अ बिज़नेस टू अस। जेकॾहिं असां हुनखे ॿुधाईंदासीं त बाबा तो में इहा कोन्हे, तुंहिंजे लाइ इहा परे परे ताईं फील्ड कोन्हे, तूं हुन में प्रोग्रेस न करे सघंदे, एंटी टेस्ट तुंहिंजे लाइ ॾुखी आहे, आया जेकॾहिं तुंहिंजी एडमिशन थी बि वञे, किथे न किथे असां टीचर हुनखे परखींदा आहियूं न, पर असां उहे सभु दरवाज़ा बंदि करे हर उन ॾुतरियल ॿार खे चवंदा आहियूं, हा तूं डॉक्टर थींदे, हा तूं इंजीनियर थींदे, हा तूं डॉक्टर थींदे, तूं इंजीनियर थींदे, त हू किथे न किथे ख्वाब ॾिसणु शुरू करे थो। पर जॾहिं उहो ॿार एंट्री टेस्ट में फेल थिए थो न, त इहो किथे न किथे साइंस टीचर खे दिलि में ज़रूरु चवंदो हूंदो त आया जेकॾहिं तव्हां मूंखे ख़ुदा जे वास्ते ओ साइंस जा मास्तरो तव्हां मूंखे गाइड कयो आहे त मां का ॿी फील्ड में किथे न किथे अञा ॿी प्रोग्रेस करे सघां हा, मां किथे वधी सघां हा। ॿियूं शयूं मुंहिंजे लाइ घणियूं पयूं हुयूं, छो जो मां एतिरा बि ठाहिण दयाल, छो जो मुंहिंजो लैंग्वेज सां वास्तो आहे, इहे साॻा ई साइंस जा एंटी टेस्ट डॉक्टर थी करे बि, इंजीनियर थी करे बि, जॾहिं ME करे, BE करे, MBBS करे जॾहिं ईंदा आहिनि न, सर असां सॼी उमिरि साइंस पढ़ीसीं, बायो बि अचे थी, फिजिक्स बि अचे थी, केमिस्ट्री अचे थी, सभु कुझु असांखे यादि, अंग्रेज़ी कोन थी अचे, किताब पढ़णु कोन थो अचे, सर रीडिंग स्किल्स असां वटि कोन्हनि, सर असां में राइटिंग स्किल्स कोन्हनि, सर ग्रामर असां कोन पढ़ियोसीं। ऐं उन महिल मूंखे किथे न किथे फील थींदो आहे त यार जॾहिं मां 9th मैट्रिक में जिते जिते मां मुंहिंजी काउंसलिंग पढ़ी आहे, 9th मैट्रिक में, फर्स्ट इंटर में, अॼु बि जिते मां पढ़ायां थो, इहा मुंहिंजी साइंस वारनि जे लाइ, उन साइंस जो ज़हन रखण लाइ इहा असांजी माना मुंहिंजी इहा तबलीग रही आहे त आया थोरो ज़हन रीडिंग खे बि ॾियो, थोरो लिटरेचर बि पढ़ो, थोरो अदब सां वास्तो बि रखो, दुनिया में छा वहे वापरे थो उन सां बि वास्तो रखो। तव्हां थोरी लैंग्वेज स्किल्स बि न, सुभाणे जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी ई फील्ड में जॾहिं तव्हां जंहिं महिल असाइनमेंट लिखो था, रिसर्च वर्क कयो था, ऐं इहे साॻियो ई ॿार, वरी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां दयाल, वरी जॾहिं डॉक्टर इंजीनियर न बि थिए थो न, ऐं वरी जॾहिं वञे थो बॉटनी में, ज़ूलॉजी में, केमिस्ट्री में, फिजिक्स में, इन्हनि डिपार्टमेंट में को स्टक थी थो वञे, हाणे प्रेज़ेंटेशन कीअं ॾियां, हाणे मां असाइनमेंट कीअं ॾियां, हाणे मां लैंग्वेज न आहे, त किथे न किथे पहिरीं ॻाल्हि त पेरेंट्स खे असांजी काउंसलिंग ज़रूरत आहे। ॿियों मां उस्ताद खे ज़िम्मेदार सम्झां थो, उस्तादनि में साइंस जे उस्ताद खे वधीक ज़िम्मेदार सम्झां थो, छो जो हुनजो ज़हन जा लाड़ा वधीक नथो खोले। पर जेकर इन्हनि ॿिन्ही खां बची वियो न, मिसाल तो डॉक्टर बि न थियो, इंजीनियर बि न थियो, साइंस जो न, त हिकिड़े ॿार खे हिकिड़ो जेको न मुंहिंजे ख्याल में पोइ वरी हुनखे हिकिड़ो मोजड़ो मास्टर बि मिलंदो आहे। मां मोजड़ो इन करे थो चवां छो जो हाणे मां फील्ड खे चेंज थो कयां, तूं CSS कर, तूं PCS कर, CSS कर, तूं PCS कर, माना आख़िरी जॾहिं डॉक्टर न थी, इंजीनियर न थी, तूं भला CSS ऐं PCS, इन खां वधीक अञा ॿिया बि आहिनि। माना असांजा वरी कुझु अंग्रेज़ी जा मास्तर ॿियो कुझु न कंदा, तूं CSS करे, तो डॉक्टरी माना तूं रटो घणो आहे, तुंहिंजो ज़हन माना एॾो भलो आहे, तूं रटो हणी सघीं थो, माना तूं CSS करे वेंदे, PCS करे वेंदे। सो इन करे त मुंहिंजी जिते जिते उस्ताद आहे, अॼु जेको पैगाम मुंहिंजो ॿुधे थो पियो, उहो साइंस जो हुजे या मुंहिंजी फील्ड जो हुजे, ख़ुदारा ॿार खे सही गाइड कयो, ख़ुदारा ॿार खे सही परख कयो त आया हर ॿार जी फील्ड साइंस नथी थी सघे, हर ॿार जी फील्ड मेडिकल नथी सघे, हर ॿार जी फील्ड इंजीनियरिंग नथी सघे। हुनखे हुनजा ज़हन जा दरवाज़ा खोलियो, ज़हन जे दरवाज़ा जॾहिं खुलंदा त हू वधीक वसी तौर ॾिसी सघे थो शयुनि खे, ऐं अलाए केतिरा वसी फील्ड्स आहिनि जिन में हू वधीक अञा प्रोग्रेस करे सघे थो। उमेद त मुंहिंजो मैसेज हींअर थोरो सख़्तु लफ़्ज़नि में हुयो, माफ़ी घुरूं था, पर इहा दिलि जी ॻाल्हि जेका मूंखां निकिरी वई आहे। बिल्कुलु सर परवेज़, तमामु घणी महिरबानी जी तव्हां ॻाल्हि कई त इहो, ऐं साइंस जी टीचर हुजे या जीअं तव्हां पंहिंजे मिसाल जी ॻाल्हि कई त बाबा इंग्लिश जो टीचर हूंदो, चवंदो बाबा CSS या PCS जे लाइ वञ, ऐं जेको साइंस जो टीचर बाबा डॉक्टर या इंजीनियर थी उन जी तयारी कर। सो आउं इन जे पोयां इहो सम्झां थो, जीअं ॻाल्हि तव्हां कई त इहो तालीम
इहो तॾहिं थियो आहे जॾहिं तालीम कारोबार, माण्हुनि जे लाइ तालीम जेको आहे उहो कारोबार थी वई आहे, उहा अर्निंग जेका सोर्स थी वई आहे। तंहिंजे करे ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे त सर असांजो नौजवान जेको आहे इंजीनियरिंग जे पोयां ॿी दुनिया असां नथा पढ़ूं, साइंस खां वठी फिलोसफी खां वठी लिटरेचर खां वठी दुनिया जा मुख़्तलिफ़ मज़हब जेके आहिनि उन्हनि जो तालीम खां वठी सभु शयूं असां जेके आहिनि इग्नोर कयूं था। तंहिंजे करे बि असां अॻिते हली मायूसी जो शिकार थियूं था, यूनिवर्सिटी फाइनल खां पोइ रस्ता सभु बंदि थी वञनि था। सो राहुल देव तव्हां ॾे ईंदुसि उन ई ॻाल्हि खे आउं कंटिन्यू कंदुसि त हाणे आउं सम्झां थो त थर में 2012 या जेको 10-15 वारो जेको इन्हनि सालनि में घणो रुझान हूंदो हुयो इंजीनियरिंग ऐं पंहिंजो डॉक्टरी जो, उहो आउं चवां थो मुंहिंजे हिसाब सां त हिकिड़ो लिमिटेड ऑब्जर्वेशन जे हवाले सां त उहा शइ घटिजी चुकी आहे। तव्हां कीअं सम्झो था उहा शइ स्पेशली थरपारकर में इहो लागू आहे, इहो रुझान घटियो आहे या कीअं? जी बिल्कुलु दयाल, तव्हांजी ॻाल्हि काफ़ी दुरुस्त आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे त असां वटि थरपारकर में 2001-2002 ताईं जेको पढ़ाई जो जेको हुयो कॉम्पिटेटिव एनवायरमेंट, उहो तमामु हिकिड़ो स्ट्रॉन्ग क़िस्म जो हुयो। ऐं उन खां पोइ जेको इहो ट्रेंड जेको आहे सो तव्हां जीअं चओ था न त फील्ड ऑफ इंट्रस्ट जेको आहे उहो डॉक्टर इंजीनियर, इहो न कि स्टूडेंट्स जो पर पेरेंट्स जो जेको हो न मढ़ियल थापियल क़िस्म जो हुयो। ऐं हाणे हिन वक़्तु जेको आहे असांजे थर जो जेको कम्यूनिटी आहिनि, पेरेंट्स आहिनि ऐं स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि पंहिंजो फील्ड ऑफ इंट्रस्ट जेको आहे उनमें डाइवर्सिटी खे अख़्तियार कयो आहे। असांजो हितां जो ॿारु जेको आहे उहो आर्ट में वञे पियो, असांजो ॿारु हितां जो जेको आहे उहो ॿियूं जेके फील्ड्स आहिनि इंजीनियरिंग खां हटी करे उन्हनि में बि वञे पियो। ऐं हुजे पाण बचपन में ॿुधंदा हुआसीं न पखियुनि खे तरण जे लाइ बाउंड न कयो ऐं मच्छियुनि खे उॾामण लाइ बाउंड न कयो। त जेसीं ताणी असां उन ते अमल न कंदासीं त हर कंहिंखे ॿार जी जेको पोटेंशियल आहे, जेको फील्ड ऑफ इंट्रस्ट आहे, जंहिंमें महारत रखे थो, त उनखे उते रहण ॾिनो वञे त इहो बहितर आहे। सो हिन महिल जेको आहे सो सिचुएशन आहे त असांजा थर जी जेका यूथ आहे उहो काफ़ी ॿाहिरि बि वञे पई ऐं मुख़्तलिफ़ फील्ड्स में, ऐं ख़ासि करे आर्ट जेको आहे थर हिकिड़ो फितरत जो हिकिड़ो उहिञाण आहे ऐं थर जेको आहे फितरी तौर ते ॾाढो ख़ूबसूरत ऐं दिलि खे वणंदड़ बि आहे। ऐं हितां थर जो जेको स्टूडेंट आहे बचपन खां वठी करे उहो नेचर सां तमामु वेझड़ाई में रहंदो आहे। तंहिंजे करे हुनजी जेका आहे ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे त असांजो थर जो जेको शागिर्दु आहे उहो IT इक्विप्ड न आहे। ऐं बज़ार ख़ुदि ठीकु आहे, मूंखे 5-7 सालनि खां टीचिंग एक्सपीरियंस आहे, पर मूंखे अनफॉर्चुनेटली स्कूल लाइफ में कंप्यूटर वग़ैरह टीचिंग्स न मिली सघियूं। ऐं ॿी ॻाल्हि जेका असांजे परवेज़ साहिबु कई त असां वटि जेको आहे सो जेके सब्जेक्ट्स आहिनि, मिसाल तौरु साइंस जा सब्जेक्ट्स आहिनि ऐं मैथमेटिक्स आहे, उनखे पढ़ायो वेंदो आहे ख़ुदा जे वास्ते। ऐं साईं जे मैसेज खे आउं कंटिन्यू कंदे पंहिंजे उस्ताद साहिबनि खे रिक्वेस्ट कंदुसि त जेके प्रैक्टिकली कमु करण जोॻा आहिनि उनखे पढ़ाइणो न वञे ऐं उनखे करायो वञे। उहो कमु प्रैक्टिकली पढ़ाइण ऐं कराइण में फ़र्क़ु आहे, उहो कमु उनखे करायो वञे। सो हार्डली कोई थरपारकर में अहिड़ियूं के 3 या 4 हाई स्कूल्स मिलंदा जिते तव्हांखे साइंस लैब फंक्शनल मिलंदी ऐं कंप्यूटर जो त विरले को किथे अणलभ किथे कंप्यूटर मिले। सो इहो आहे त कंप्यूटर साइंस ऐं जेको आहे बाक़ी जेके फिजिक्स केमिस्ट्री वग़ैरह जेका उनजो प्रैक्टिकल वर्क आहे, लेबोरेटरीज़ जेके आहिनि उहे प्रॉपर फॉर्म में हुजणु खपनि। ऐं तव्हां जीअं चयो त डॉक्टर इंजीनियर महदूद जेको फील्ड आहे उन्हनि खां हटी करे निकिरे ॿार कीअं, उन निकिरण जे लाइ जेको मेन आहे उहो त असांखे दुनिया जे लिटरेचर जे बुक्स आहे उनखे पढ़णो पवंदो। रीडिंग जी जेका आहे हिकिड़ो नशो, उहो असांजे ॿार में पैदा करणो पवंदो, उनजी तमामु घणो फुक़दान आहे। ऐं असां वटि त माना ईअं सम्झो त कोर्स जे जेके महदूद बुक्स आहिनि उनमें बि जेका लिमिटेड ऐं कहिड़ी लिटरेचर जी उनखे जेका असां लेसन्स में कन्वे थींदी आहे, नालो उनखे नथा ॾेई सघूं हींअर, पर उहो बि उनखे सही में पढ़ियो न वेंदो आहे। अख़बार पढ़णु, जेके दुनिया जा जेके लिटरेचर जा बुक्स आहिनि जेके खणी ॿाहिरि जा न पर मक़ामी लेवल ते जेके आहिनि, सिंधी लिटरेचर आहे, उर्दू लिटरेचर आहे, उहो पढ़ण जो हिकिड़ो रुझान हिकिड़ो हुजे, उहो बि असां वटि न आहे। त असां वटि लोकल लेवल ते हाणे थरपारकर में वॾी कोशिशि हले पई ऐं काफ़ी अहिड़ा 6-7 मुख़्तलिफ़ हंधनि ते शहरनि ऐं ॻोठनि में जिते लाइब्रेरीज़ जेके आहिनि उहे फंक्शनल न आहिनि। अनफॉर्चुनेटली असांजो जेको यूथ आहे उनजो लाड़ो हाणे हीउ जेको स्क्रीन तव्हांजे असांजे साम्हूं हींअर मौजूदु आहे इन असां खां घणो कुझु खसे बि वरितो आहे।
छाकाणि त असांजो जेको नौजवान आहे उहो इंटरनेट जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु घणो मनफ़ी करे थो। फॉर एग्ज़ाम्पल के फेसबुक या व्हाट्सएप वग़ैरह क़िस्म जो जेको आहे ऐं गूगल खे त स्टडी पर्पज़ जे लाइ एक्सप्लोरन जे लाइ त इस्तेमालु कयो ई नथो वञे। सो इन क़िस्म जा हिकिड़ा सेशन रखणु खपजनि ऐं असांजी यूथ खे जेको आहे सो पंहिंजी एनर्जी इन पासे वेस्ट करण खां बजाए पॉज़िटिवली इन्वेस्ट करण जे लाइ असां हिकिड़ो माहौल पैदा करे ॾियूं। सो हिकिड़ी सुठा सवण आहिनि, हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त उन क़िस्म जो जेको ट्रेंड क्रिएट थी चुको आहे ऐं मसइलो इहो आहे त हाणे नंढड़ी चिणग खे बंभट में कीअं था बदिलायूं, इन में असां सभिनी जो इज्तिमाही इनपुट हुजणु ज़रूरी आहे। दोस्तों शायद इंटरनेट मसले जे करे जी राहुल साहब तव्हांजी ॻाल्हि पे हली। हाँ, जी हाँ, टेक्नोलॉजी जा फ़ाइदा बि आहिनि कुझु। जी ॾिसो न, जीअं मेरिट्स एंड डीमेरिट्स हर शइ जा हूंदा आहिनि। हाणे तव्हांखे आउं नंढिड़ो मिसाल ॾियां पंहिंजे ॻोठ जो, त असां वटि तक़रीबन 10-12 ॾींहंनि खां जेको आहे सो 4G सर्विस जेको आहे हाणे जेको आहे इंट्रोड्यूस थी आहे, इंस्टॉल थी आहे। तो ॾिसूं था त हिते जेको यूथ आहे, पढ़ी लिखी यूथ आहे, उहो तमामु असल मक़सदु आहे उनजे लाइ तमामु घटि इस्तेमालु थिए पियो। 10% हार्डली 10% इस्तेमालु थिए थो, बाक़ी 90% जेको आहे न उहो बिना लाभ वारो जेको इस्तेमालु हुजे थो। कुझु ॾींहं अॻु में हिकिड़े ॿिए वेझड़ जे ॻोठ में इंटरनेट जेको आहे फाल्ट थियो 4G, त हिकिड़ो दोस्त हुयो जेको भिट ते चढ़ी वियो ऐं उतां खां जेको आहे सो बाबा ही ॿकनियूं वञनि पियूं, ॾिसो फलाणा तूं काठियुनि ते वञे पियो, ऐं उन तमामु अधु कलाक खनि जेको आहे सो पढ़ियो लिखियो हुयो ऐं जेके एड फ्रेंड्स हुया उहे बि पढ़िया लिखिया हुया, जेके लाइ मूंखे थोरो तकलीफ़ थी ऐं मूं हुनखे चयो त यार तव्हां हिकिड़ो सुठो कमु ॻोठ में कयो पिया, बजाए इहो करण जे बल्कि आउं तव्हांखे ॿुधायां त असां कुझु ॾींहंनि में कंदासीं हिकिड़ो लाइव क़िस्म जो जेके स्टडी सर्कल हलाए करे उनखे जीअं हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट कजे। तो इन हवाले सां जेका हीउ जेको इंटरनेट आहे इनखे पॉज़िटिवली यूज़ करण जे लाइ बि असां हिकिड़ो हिक ॿिए जी सहायता करे हिक ॿिए खे आमादा करे सघंदा बाबा हीअ शइ जेका असां नुक़सान थी ॾे। छो त जीअं तव्हां ज़िक्र करे चुका आहियो त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जेके फ़ाइदा आहिनि त नुक़सान बि आहिनि। हर शइ जा जेको सिके जा ॿ पासा हूंदा आहिनि, ॿ पहलू हूंदा आहिनि। तंहिं करे असांखे कोशिशि करणु घुरिजे जेको नेगेटिव एस्पेक्ट आहे उनखे उनखां बचूं ऐं बचायूं, ऐं जेको पॉज़िटिव शयूं आहिनि उन्हनि खे वधि में वधि एडॉप्ट कयूं। तो उमेद आहे त असांजो जेको यूथ आहे थर ऐं मुकमल ओवरऑल सिंध जी जेका आहे सा उनखे नवां दग ॾसण वारा खोड़ मौजूदु आहिनि। ऐं सभ खां पहिरीं त आहे असांजो जेको पंहिंजो अंदर जो जेको गाइड आहे असांजे अंदरि वेठो आहे, ऐं ह्यूमन माइंड जेको आहे उहो इटसेल्फ जेको आहे उहो इंतिहाई पावरफुल शइ आहे। जेकॾहिं असां उनखे मुसबत तरीक़े सां इस्तेमालु कयूं त असांजे जेके बि मुंझारा मुश्किलातूं आहिनि सभु दूर थी वेंदियूं ऐं सुठाई जे तरफ़ मुसबत वे में असां सफ़र करे सघंदासीं। त थैंक यू वेरी मच। वॾी महिरबानी राहुल, तमामु तव्हां तफ़सीली ॻाल्हि ॿोल रखी। ऐं साईं परवेज़ तव्हां ॾे ईंदुसि त हिकिड़ो दोस्त आहे मोहम्मद फारूक जो सवाल आहे। सो जेके दोस्त हींअर असांखे ॿुधाइनि पिया ॿुधनि पिया उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे जेकॾहिं तव्हां को एजुकेशन जे हवाले सां, तालीम जे हवाले सां को सवाल आहे त सवाल तव्हां रखी सघो था। असां जेके महिमान आहिनि उन खां असां सवाल पुछंदासीं, कोशिशि कंदासीं त उनजो जवाबु वठिजे। साईं परवेज़ स्क्रीन ते क्वेश्चन मौजूदु आहे, तव्हां अगरि ॾिसी सघो था त जवाबु ॾियो। सर परवेज़, व्हाट इज़ द स्कोप ऑफ इंग्लिश? फारूक मोहम्मद फारूक साहब इन ते वधीक डिटेल में ऐं जेको आहे सो वधीक ॻाल्हाए सघिजे थो, पर मां सिर्फ़ु नंढनि लफ़्ज़नि में एतिरो चवंदुसि त जेकॾहिं तव्हां कंहिं बि फील्ड में प्रोग्रेस करणु चाहियो था, कंहिं बि फील्ड में, उहो जर्नलिज़म हुजे, उहो तव्हांजो मेडिकल फील्ड हुजे, इंजीनियरिंग फील्ड हुजे, का बि फील्ड हुजे, यू हैव टू हैव द स्किल्स ऑफ इंग्लिश लैंग्वेज। बाक़ी जेकॾहिं तव्हां सब्जेक्ट इंग्लिश जी ॻाल्हि था कयो, जीअं मुंहिंजो सब्जेक्ट आहे लिंग्विस्टिक्स ऐं काफ़ी दोस्तनि जो इंग्लिश में सब्जेक्ट हूंदो आहे लिटरेचर, त उनजी पंहिंजी जेको आहे फील्ड्स आहिनि। तव्हां टीचिंग में प्रोग्रेस करे सघो था, तव्हां ट्रांसलेशन में वञी सघो था, त उनजी वसी फील्ड्स आहिनि। तव्हां यू कैन प्रोग्रेस इन एनी वे, राइट? दिस हैज़ बीन माय ब्रेड एंड बटर, this has been my name and popularity because of the English language, though I have been into English language as a teacher, पर सिर्फ़ लैंग्वेज जे करे तव्हांखे ॿियूं शयूं घणियूं अची सघंदियूं, त फील्ड त स्कोप त तमामु घणो आहे। It depends on you how you take this subject.
ओके साईं राहुल साहब तव्हां ॾे ईंदुसि, उन खां पोइ डिफरेंट सवाल आहिनि मुंहिंजा कुझु दोस्तनि जा, उहे सवाल कंदासीं। ऐं तव्हां खां हिकिड़ो सवाल आहे, तव्हां अंग्रेज़ी जी फील्ड में रहिया आहियो ऐं दौड़ डुक मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हिसो वठणु, त हिकिड़ी तव्हांजो जेको मुशाहिदो आहे उहो सुठो रहियो आहे। असां बीइंग अ यंगस्टर हिते जॾहिं वेंदा आहियूं कचेरियुनि में या यूनिवर्सिटियुनि में, जॾहिं प्रेज़ेंटेशन वग़ैरह थींदी आहे या थीसिस डिफरेंट थींदा आहिनि, त उन में हिकिड़ी शइ मूं जेका महसूसु कई आहे इहा आहे त थर जो नौजवान मञूं था त तमामु घणो महिनती आहे, हवाले सां मैथ्स जे हवाले सां सभिनी ॿियनि जेके आहिनि उहे फील्ड्स में होशियारु आहे, पर थर जो नौजवान हिकिड़ी शइ में पोइते रहियो आहे ऐं सबब आहिनि ऐं उनखे कीअं थो असां हल करे सघूं। उहा फील्ड इहा आहे त थर जो नौजवान हमेशह लाइ मार खाईंदो आहे अंग्रेज़ी में, ठीकु आहे, त उनजो मसइला कहिड़ा आहिनि, बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि जो थर जो नौजवान इंग्लिश में अंग्रेज़ी जी राहुल साहब तव्हां ताईं मुंहिंजो सवाल पहुतो? जी हा दयाल साहब, मुंहिंजे ख़्याल में असां वटि जेको आहे सो आफ्टर इंटरमीडिएट असांजो ॿार शागिर्द जॾहिं वञे थो यूनिवर्सिटी लेवल ताईं, इवन पाण सभु जेके आहियूं पंहिंजो बेसिकली जेको अंग्रेज़ी में बुनियादु आहे उहो तमामु वीक आहे ओवरऑल। उनजो सबबु इहो आहे त असां वटि जेको प्राइमरी में शुरू खां वठी करे अंग्रेज़ी जी सिख्या जेका आहे उहा बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहे। फॉर एग्ज़ाम्पल असां 6th क्लास में ABC पढ़ी ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां बि 6th क्लास में ABC पढ़ी हूंदी। उन खां पोइ जॾहिं असांजो 9th मैट्रिक जा ताईं अची वेंदा आहियूं त उते टीचर्स जो हिकिड़ो हूंदो आहे न कि उन्हनि जी बि उहा लेवल हुजणु खपे, लैंग्वेज खे बतौर लैंग्वेज करे पढ़ाए वञे। त उहो जेको टीचिंग स्किल्स आहिनि इंतिहाई माज़रत सां उहे बि तक़रीबन न हुअण जे बराबरि मिलंदा आहिनि। ऐं तंहिंखां पोइ हूंदो आहे त जेको रीडिंग जो जेको हैबिट आहे उहा बि कान्हे का, जेके 4 स्किल्स आहिनि लैंग्वेज जा उन्हनि ते बि हिकिड़ा अलॻि पैरामीटर्स आहिनि कमु करण जा, पढ़ण जा ऐं पढ़ण जा, सिखण सिखाइण जा, उन ते उहो कमु न थींदो आहे। राहुल देव असांखां लाइन जेका आहे ड्रॉप थी चुकी आहे, राहुल जी कोशिशि कंदासीं त राहुल खे वरी हिन प्रोग्राम में जोड़िजे ऐं तमामु हिकिड़ी इंफॉर्मेटिव गुफ़्तगू हली पई, दिलचस्प गुफ़्तगू हुई, उनखे जारी सारी रखण जी दादा। सुभाणे 11:30 बजे ढट NGO तरफ़ां 8 जनवरी जे मुनासिबत सां जागिर स्कूल मिठी खां कश्मीर चौक ताईं कढी खे दावत अर्ज़ रखिजे थी। निंदलाल शर्मा तमामु घणी महिरबानी। जेके दोस्त मिठी ऐं मिठी खे वेझो भरपासे मौजूद आहिनि सभिनी दोस्तनि खे निंदलाल शर्मा जे तरफ़ां ही जेका आहे दावत क़बूल पए। सुभाणे 11:30 बजे जेका आहे ही जागृता रैली आहे हुनमें वधि खां वधि शिरकत कयो। सवाल हुयो कंहिं दोस्त जो, उन सवाल खे कोशिशि कंदासीं त शामिल रखूं जेसीं ताईं जॉइन कनि। शावेज़ कुरैशी जो सवाल हुयो सर परवेज़ तव्हां खां, त सर परवेज़ ॿुधियो, हाउ कैन वी यूज़ फियर ऑफ डाउट, शक जो जेको डपु आहे उन डप खे असां कीअं था ख़तमु करे सघूं? शावेज़ इन ते मुंहिंजे जे वॉल ते तव्हां वेंदव त इन जा जेको आहे इन पूरे ते हिकिड़ो मुंहिंजो अलॻि सेशन थियल आहे मैडम उसीला सां, वन ऑफ माई स्टूडेंट, त तव्हां उहो वीडियो ज़रूरु ॾिसिजो। पर हिते मां सिर्फ़ु तव्हांखे नंढे लफ़्ज़नि में जवाबु इहो ॾियां त जंहिं शइ मां ख़ौफ़ थिए, जंहिं शइ मां डपु थिए ऐं तव्हां उहो सम्झो था त तव्हांखे ईअं केरु चवे थो या केरु तव्हांखे न चयो आहे त इहो तव्हां नथा करे सघो या इहा फील्ड तव्हांजे लाइ न आहे या तव्हां इन में प्रोग्रेस नथा करे सघो, त मुंहिंजो उसूल इहो आहे त जेका शइ ख़ौफ़ ॾियारे उनखे ज़रूरु कयो। जंहिं शइ में तव्हां सम्झो था त ॿिया चवनि था न करे सघंदा, उहो करे ॾेखारियो।
त जेतिरो पंहिंजे पाण खे तव्हां डिटर्मिन कंदो न, जेतिरो पंहिंजे पाण खे तव्हां मेंटली प्रिपेयर कंदो, त इहो फियर ऑफ डाउट जेको आहे पाण ई पाण ख़तम थी वेंदो। डाउट छाजो हूंदो आहे? फेलियर जो हूंदो आहे, नाकामी जो हूंदो आहे, मतां मूंखां ग़लति थी वञे, मतां मूंखां का ग़लती थी वञे, मतां मां हिन में न करे सघां। इहे जेके ख़ौफ़ आहिनि माण्हुनि खे किथे न किथे पोइ मायूस कनि था ऐं उनखे परेशान कनि था। त मूं उन पुठे वीडियो में बि इन ते तफ़सीली ॻाल्हायो आहे त इन्हनि सभिनी शयुनि मां निकिरी अचो। जेकॾहिं तव्हांजो मक़सदु तव्हांजो सचो आहे, तव्हांजी महिनत उन में हुजे ऐं को बि को डपु तव्हांजे ज़हन में न हूंदो, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे अंदर में ख़ौफ़ विहारे वेठा आहियो त तव्हांखां जेको नंढो में नंढो कमु आहे उहो बि न थींदो, वॾा त पोइ ठहियो। तंहिंजे करे नंढे हूंदे खां ई पंहिंजा हिकिड़ा शॉर्ट टर्म गोल्स ठाहियो। मिसाल तौरु तव्हां मूंखे जेको आहे हीउ करिणो आहे, मूंखे हू करिणो आहे, उनजा ॾिसो पहिरीं मूंखे पहिरियों छा करिणो आहे। हिकिड़ा नंढा नंढा गोल्स तव्हां पाण रखंदा वेंदव, उन्हनि खे अचीव कंदा वेंदव, त इहा वॾी मंज़िल आहे किथे न किथे तव्हांखे उहा पंहिंजी मंज़िल। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायो त मंज़िल मिलण या जी आहे जेको आहे सो पासदार मां न आहियां, पर जेको हिन मंज़िल लाइ तव्हां जेको रस्तो तइ कंदो न, इहो तव्हांखे वधीक सेखारींदो ऐं इन ख़ौफ़ मां जान छॾींदो। त जेको करणु चाहियो त शाबीज़ उहो करे ॾेखारियो ऐं ख़ौफ़ जी का ॻाल्हि कोन्हे। न त अहिड़नि माण्हुनि सां ज़रूरु मिलो, के मोटिवेशन पीपल सां ज़रूरु मिलो, या जेके तव्हांजे ख़ानदान में अहिड़ा सुठा माण्हू हुजनि उन सां ज़रूरु मिलो ऐं उन सां डिस्कस कयो। कम से कम तव्हां जेतिरो पंहिंजे पाण खे एक्सप्लोर कंदव, ॿियनि जे साम्हूं इहे सवाल रखंदव, त शायदि इहो तव्हांजो जेको ख़ौफ़ आहे अॼु न सुभाणे ख़तमु ज़रूरु थींदो। उमेद आहे त शाबीज़ तव्हांखे मूं नंढनि लफ़्ज़ में जवाबु ॾिनो, बाक़ी हिन ते तफ़सीली गुफ़्तगू मुंहिंजी वॉल ते पई आहे, तव्हां बिल्कुलु उहो वीडियो ॾिसी सघो था। चवंदासीं। सो राहुल, तव्हां खां सवाल कंदसि त जेको ही कोरोना वारी वबा आहे, इन कोरोना वारी वबा जेका आहे उहा थर जी तालीम जेका आहे उनखे केतिरो मुतासिर कयो आहे, ऐं हाणे जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा उन खां थोरो असांखे आगाह कंदा। अगरि ॾिसो ओवरऑल पहिरियां पंहिंजी सॻोरी सिंध जी तालीम जो हाल पूरो सारो हो, ऐं थरपारकर खे ॾिठो वञे त एज़ कंपेयर टू डिस्ट्रिक्ट बदीन, सजावल, ठठा जेके वेझड़ जा जेके पाड़ेसरी ज़िला आहिनि, उन्हनि खां असांजे थरपारकर जो जेको एजुकेशन जो ग्राफ हो उहो तमामु हाई हो। ऐं ॿारहाड़ी लेवल ताईं इवन जेके गवर्नमेंट प्राइमरी स्कूल्स जेके हुयूं ॿारहाड़ी जूं, उहे बि वेल ऑर्गेनाइज़्ड, वेल फंक्शनल हुयूं। पर कोविड जे अचण जे करे, जेको ओवरऑल लॉकडाउन जे करे स्कूल्स बंदि रहिया, उन जे करे त सिधी ॻाल्हि आहे त तमामु घणो नेगेटिव असरु पियो आहे। ऐं जेको कची वई जा जेके नंढनि क्लासनि जा ॿार हुया, तोणी खणे सेकेंडरी लेवल जा ॿार हुआ, उन्हनि जेको रुझान हुयो पढ़ाई वारो, सिखण ऐं सिखाइण जेको, इवन आउं त ईअं चवंदुसि जेके टीचर्स बि हुया उन्हनि खां उहे बि मुतासिर थिया आहिनि, उन्हनि जो बि जेको आहे पढ़ाइण जेको आहे मरहलो उहो मुतासिर थियो आहे। अलबत्ता जेकॾहिं ॾिठो वञे त कुझु हंधनि ते जेके हुया माण्हू, कुझु अहिड़ा दोस्त हुया जेके तालीम जे भलाई जे लाइ जेके SOPs खे फॉलो कंदे उन्हनि पढ़ाइण जो अमल जेको जारी ते रखियो। पर मजमूई तौर ते जेकॾहिं असां ॾिसूं था त असांजे थरपारकर में हिकिड़े क़िस्म जो गैप पैदा थियो पढ़ाई जो, पर वरी बि उमेद कयूं था त असांजी जेको ॿार जो स्टेमिना आहे, थर जो जेको ट्रेंड आहे, रुझान आहे पढ़ण ऐं पढ़ाइण जो, उन खे जेकॾहिं असां वरी रिकवर करण जी कोशिशि कंदासीं त उहो वरी पंहिंजे साॻी उन ई रम्ज़ में, साॻी उन ई सिचुएशन में वापसि अची सघे थो। पर जेकॾहिं गवर्नमेंट जी लेवल ते, सरकारी सतह ते जेकॾहिं ॾिठो वञे त SOPs खे सुठे नमूने सां, बहितरीन नमूने सां जेकॾहिं फॉलो कराइजनि त इदारा हली सघनि था, बहितरीन सां वर्कआउट करे सघिजे थो। पर नथी ख़बर पए सिंध गवर्नमेंट जी त केॾीमहिल कीअं केॾीमहिल कीअं। कोरोना आहे पंहिंजी जॻह ते, उनजी तशवीशनाक सूरत हाल आहे, असां वटि कैजुअलिटीज़ थियूं आहिनि। ताज़ो अॼु बि जेकॾहिं असां नालो खणूं थरपारकर में हिकिड़ो बहितरीन क़िस्म जो उस्ताद साईं हरचंद राय HST, उनजी बि कोविड जे करे जेको आहे थी आहे, डेथ थी आहे। सो मुतासिर कयो आहे कोरोना तमामु घणो तालीम निज़ाम खे, पर उमेद के अलाह साईं खे रहम पवे ऐं शयूं पंहिंजे ट्रैक ते अचनि ऐं निज़ाम तालीम जेको आहे उहो पंहिंजे साॻी सतह ते अची वञे।
जेको ताल अॻे ई पूरो हुयो जीअं तव्हां चयो, पर मथां इहो कोरोना जेको रहियल हुई उहा बि पूरी कई, पूरी वी थी वई आहे हाणे। सो साईं परवेज़, मोहम्मद फारूक जो वरी क्वेश्चन आहे, ऐं आऊं इहो सम्झां थो त जेको मोहम्मद फारूक जो क्वेश्चन आहे उन जे सवाल में ई जवाब मौजूदु are not giving too much time to books for getting knowledge, but all day we are scrolling on mobiles, just wasting on it. Please tell us what should we do? आउं सम्झां थो सवाल में जवाब मौजूदु आहे। परवेज़ साहब इन ते जेकॾहिं कमेंट ॾियणु चाहियो, हिन जो जवाबु ॾियणु चाहियो त वॾी महिरबानी। कोविड में मां थोरो राहुल देव साहब खे थोरो सेकेंड कंदुसि त हिन मोबाइल फोन जो असां सही इस्तेमालु हाणे वञी थोरो थोरो सिखियो होसीं। तव्हां कहिड़ी शयूं पढ़ो था, तव्हां वटि कहिड़ी फ्रेंडशिप लिस्ट आहे, तव्हां उते फेसबुक ते मुंहिंजे लाइ मिसाल जे तौरु मां सॼो ॾींहुं मां बि इन मोबाइल ते एक्टिव हूंदुसि, पर हितां बि घणो कुझु सिखी सघिजे थो, हितां बि घणो कुझु पढ़ी सघिजे थो। ही टेक्नोलॉजी जो दौरु आहे, PDF में अलाए केतिरा किताब पिया आहिनि, तव्हां हुनखे सही तरह इस्तेमालु करे सघो था, पर इहो थिए नथो। आई डू अंडरस्टैंड, पर जॾहिं तव्हां इहो पाण तस्लीम कयो था त सॼो ॾींहुं स्क्रॉल कयूं था पिया ऐं पढ़ूं नथा, सॼो ॾींहुं मोबाइल में आहियूं, त छॾे ॾियो, किताबनि सां दोस्ती रखो। किताब हीअं पढ़ण जो जेको मज़ो आहे न, उहो वाह वाह आहे। हीअं रहियल मिस्र जेकॾहिं किताब हथ में हुजे तव्हां पढ़ो, इन जी वधीक तव्हांखे जेका सो चास ऐं चूस थींदी बनिस्बत जेको मोबाइल जे, त तंहिंजे करे मोबाइल भले इस्तेमालु कयो, थोरो वक़्तु तालीम खे ज़रूरु ॾियो। ऐं मुंहिंजो माना इहो मक़सदु बि हूंदो त लेट्स गेट एजुकेशन फॉर द सेक ऑफ एजुकेशन। तालीम लाइ हासिल कयो, तालीम जा के ॿिया बुनियाद बुण बुनियाद न विझो। एजुकेशन फॉर द सेक ऑफ एजुकेशन। साईं, असांजो प्यारो दोस्त साजन बालाणी असां सां गॾु आहे, ऐं साजन जेको आहे मैसेज असां ताईं पहुतो आहे। साजन चवे थो त सिंध जे तालीम जे ॾियारे ते तालीमी माहिर ऐं तरक़ी लाइ लोचींदड़ साईं प्रोफेसर कलंदर शाह लखियारी साहब टेक्नोलॉजी कासमाबाद हैदराबाद में रखियो वियो आहे, ऐं कलंदर शाह लखियारी साहब ते ताज़ती मेड़ाको जेको सुभाणे प्रोग्राम आहे कासमाबाद में, उहो द विजुअल डायरी जेको आहे पेज उन तां लाइव सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके हैदराबाद में मौजूदु आहिनि उहे जॉइन कनि कासमाबाद में, जेके असांखे जॉइन कनि। आउं सम्झां थो त सुठी कचेरी ऐं घणा पासा हिन महदूद वक़्त में पाण डिस्कस कया आहिनि, ऐं तव्हांजो साईं परवेज़ ऐं साईं राहुल देव आख़िरी मैसेज जेको आहे पैगाम हुजे असांजे नौजवाननि जे लाइ तालीम जे हवाले सां, या का अहिड़ी मुस्बत शइ जेका रहिजी वई हुजे में, जेकॾहिं उहा तव्हां असांजे ॿुधंदड़नि सां शेयर कंदा त महिरबानी थींदी, न त पोइ अॼोके प्रोग्राम खे वाइंड अप कयूं। जी साईं परवेज़ साहब। जी बिल्कुलु दयाल, आख़िर में मैसेज ॾींदुसि त जीअं त तालीम ॾियारो आहे, ऐं मुंहिंजो बि तालुक जेको आहे इंटीरियर सिंध सां आहे, ऐं मूं वटि जेके ॿार पढ़ंदा आहिनि उहे बि इंटीरियर सिंध सां आहिनि। ख़ुदा रा मुंहिंजो तव्हांखे मोदबाना अर्ज़ु आहे, पंहिंजे स्कूलनि जी ॿाहिरि रखियो, पंहिंजे स्कूलनि जी पोइवारी कयो, पंहिंजे उस्तादनि सां हुते मिलो, पंहिंजे शागिर्द मोकिलियो। पेरेंट्स खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजा बच्चा पढ़ायो। तालीम सभु कुझु आहे, तालीम खां सवाइ असां पोइते रहिजी वेंदासीं। वरी बि मुंहिंजी इहा न, असां वटि अलाए अञा केतिरो जेको आहे सो फ़ीसद ॿार स्कूल ताईं नथो पहुचे। पंहिंजा बच्चा पढ़ायो, ॿियो कुझु बि न ॾियो, ॿार खे कुझु बि न ॾियो। मां इहा पेरेंट्स खे अपील कंदुसि त कुझु बि न ॾियो, तालीम ज़रूरु ॾिजो, तालीम ज़रूरु ॾियो। वॾी महिरबानी। आनंद, तव्हां चयो दयाल तव्हांजो आवाज़ सही नथो अचे। आनंद खीमाणी असांजो दोस्त मिठी खां असांखे जॉइन कयो। तव्हांखे ख़बर आहे असां शागिर्द ऐं मञूं था इंटरनेट जो जेके सहूलियतूं आहिनि उन में बि किथे कॾहिं का
असां हर वक़्तु इहा कोशिशि कई हूंदी त सही जुड़िजे, आवाज़ जे हिसाब सां सभिनी शयुनि खे बहितर तरीक़े सां प्रोग्राम जी तयारी करे तव्हां सां जुड़िजे। पर उनजे बावजूद बि जेकॾहिं किथे आवाज़ कटिजे पियो त उन हलंदासीं आख़िर में पोइ तव्हांजो मैसेज आहे दोस्तनि जे लाइ। जी साईं राहुल साहब, तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो अलाए न? जीअं तव्हांखे मूं स्टार्ट में जॾहिं ॿुधायो त राहुल जेको आहे उहो असांखे थर जे हिकिड़ो ॾूंहं ॻोठ वेढ़ार खां असांखे जॉइन कयो आहे। उते ताज़ो ताज़ो हींअर 4G स्टार्ट थियो आहे, उनजे बावजूदि राहुल असां सां बाक़ाइदे निभायो आहे जो कि प्रोग्राम में। जी राहुल साहब, जेकॾहिं तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो त प्रोग्राम जी आख़िर में असांजे नौजवाननि जे लाइ को पैगाम। अच्छा दयाल, इन खां कंटिन्यू कंदो वञा। जेके इहे दोस्त जेको आहे सॼो वीडियो असांजो वॉल ते मौजूदु आहे, पोइ बि इन वीडियो खे ॾिसण खां पोइ जेके लाइव न ॾिसी सघिया त इहो वॉल ते मौजूदु हूंदो। ऐं जेके को बि सवाल कंहिं बि ॻाल्हि ते तव्हांजी का तनक़ीद हुजे, तव्हांजो को इशारो हुजे, तव्हांजी जेका इस्लाह हुजे, उन जे लाइ असां हाज़िर आहियूं। जेके कोताहियूं इन लाइव प्रोग्राम में थी वियूं हुजनि, छो जो स्पॉन्टेनियस टॉक हूंदी आहे, ऐं अञा बि के तव्हांजे ज़हन में सवाल हुजनि त बिल्कुलु तव्हां इन जेको आहे सो थ्रेड ते छॾे सघो था, ऐं उमीद हुनजो वरी असां जवाबु ॾींदासीं। बिल्कुलु सर, इहो ई आहे त जेकॾहिं तनक़ीद बराए इस्लाह तव्हांजी को आहे या को सवाल आहे, यकीनन तव्हां कमेंट बॉक्स में असांखे कमेंट करे सघो था। तव्हांजे सवाल जो कोशिशि कंदासीं त साईं परवेज़ या साईं राहुल या जीअं तव्हांखे स्टार्ट में ॿुधायो साईं लियाकत मीरानी साहब अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहे, पर साईं जो मसरूफ़ हुजण जे साईं असांखे जॉइन न करे सघिया आहिनि। ऐं राहुल देव राठौड़ आउं सम्झां थो त असां खां डिस्कनेक्ट थी चुका आहिनि, शायदि लाइट वञण जे करे या इंटरनेट मसइले जे करे। सो अॼोके हिन प्रोग्राम खे हिते ई ख़तमु था कयूं। ऐं जी राहुल साहब, तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो? हिकु दफ़ो ॿीहर कोशिशि कंदासीं, अगरि राहुल खां आख़िरी कमेंट वठी करे हिन प्रोग्राम खे ख़तमु कंदासीं। जी राहुल साहब, आउं सम्झां थो त राहुल जेका आहे उहो इंटरनेट जे करे असां सां कनेक्ट न पियो थी सघे। सो साईं लियाकत मीरानी ऐं ॿियो दोस्त आहे असांजो थर जो तमामु मुतहरिक नौजवान आहे आकाश मीरानी साहब। मुंहिंजी ॻाल्हि थी हुई त अॼोके प्रोग्राम में महिमान तौरु असां सां गॾु थियनि ऐं ॻाल्हाइनि, पर आकाश जेको आहे उहो शहर खां ॿाहिरि हुजण जे करे इंटरनेट जो मसइलो हुयो, उनजे करे असांखे जॉइन न करे सघिया। पर उनजे बाद कोशिशि कईसीं त साईं परवेज़ ऐं साईं राहुल देव सां तव्हांजी सुठी कचहरी कराइजे, ऐं को बि जेकॾहिं का कोताही रहिजी वई हुजे उन लाइ दिली माज़रत सम्झी वरी दिलि रखी माफ़ु करे छॾिजो। ऐं इन ई दुआ सां त जिते बि हुजो ख़ुशि हुजो। ऐं हिकु दफ़ो ॿीहर साईं परवेज़ ऐं साईं राहुल साहब, तव्हां ॿिन्ही जी महिरबानी जो मूं नंढे इंसान जे सॾ ते तव्हां हा में हा मिलायो ऐं अॼोके प्रोग्राम में तव्हां शरीक थिया। ऐं इहो कुझु घणनि जे लाइ दोस्तनि सां गॾु थिया। जी राहुल साहब, तव्हां असां सां वरी गॾु आहियो। मूं चयो पिए त प्रोग्राम पाण वाइंड अप कयूं पिया। प्रोग्राम जी आख़िर में को दोस्तनि जे लाइ पैगाम हुजे? दयाल, हाणे राहुल साहब खे चवंदा त अॼु जो प्रोग्राम खे वाइंड अप करे, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी दयाल, तव्हां वरी सारो प्रोग्राम रखियो। जी जी दयाल साहब, परवेज़ साहब, सब खां पहिरियां दयाल जी जी आउं कंक्लूजन तरफ़ वञा पियो। ॾाढियूं ज़बरदस्त ऐं एनर्जेटिक क़िस्म जूं शयूं जेके उहे शेयर थियूं, ऐं उमेद आहे कि जेके व्यूअर्स हुया या असां पंहिंजे पर में सुभाणे एजुकेशन डे जेको आहे, असांजो हर ॾींहुं एजुकेशनिस्ट आहियूं त हर ॾींहुं असांजो जेको एजुकेशन डे आहे। ऐं उन निस्बत सां मुंहिंजी हिकिड़ी राय हुई त मीरानी साहब अॼु टाइम न ॾेई सघिया, सुभाणे एंड ऑफ द डे जे टाइम ते एजुकेशन डे जिते जिते एक्टिविटीज़ हुयूं त असां सुभाणे इवनिंग में हिकिड़ो इन क़िस्म जो जेको आहे सो सिटिंग जेका आहे हुजणु खपे, जंहिंमें मीरानी साहब हुजे ऐं ओवरऑल जेके बि इवेंट्स थिया उनजी हिकिड़ी डेटा हुजे असां वटि, ऐं कंक्लूसिव जेके शयूं आहिनि
उहे डिस्कस थियनि, मुंहिंजे ख़्याल में सुभाणे वधीक बहितर रहंदो। तो अॼोको सेशन नो डाउट कुझु गैप्स हुया शायदि नेटवर्क प्रॉब्लम जे करे, उन जे लाइ माज़रत सभिनी व्यूअर्स खां ऐं दयाल साहब तव्हां खां बि। बाक़ी जेको आहे सो बहितरीन क़िस्म जी जेका शेयरिंग थी ऐं काफ़ी कुझु सिखाइण जे लाइ मिलियो, ऐं उमेद आहे कि हाणे नेक्स्ट टाइम जेका शइ थींदी उहा वधीक प्रोडक्टिव हूंदी ऐं असां वधीक बहितर नमूने सां कन्वे कंदासीं। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। बिल्कुलु, तमामु घणी महिरबानी राहुल। ऐं बिल्कुलु पाण वधीक कंटेंट में आहियूं, कोशिशि कंदासीं त सुभाणे बि जंहिंमें मुख़्तलिफ़ साईं लियाकत मीराणी या मुख़्तलिफ़ जेके तालीम सां सलाड़ियल दोस्त आहिनि उन्हनि खे घुराइजनि ऐं तालीम जे हवाले सां जेके रहियल पासा आहिनि उन्हनि ते गुफ़्तगू थिजे। सो कोशिशि कंदासीं, सुभाणे जुड़ंदासीं, वधीक कंटेंट में आहियूं। जेके दोस्त असांखे जॉइन कयो उन सभिनी जी महिरबानी, लख लाइक। रही ज़िंदगी त वरी मिलंदासीं। पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु कजो। साथ सलामत, सिंध सलामत।